बिरशा मां ख़बर ईंदा हलूं त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमीलुल ज़मा केसरनाज़ बिरशा पहुची। पीर आफ बिरशा शहजादा अली बख्श शाह नाज़ लतीफ़ी जिन जी ज़ौजा ऐं पीर आफ बिरशा PP अॻवान सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद नादे अली करबलाई जिन जी वालदा माजिदा जे विछोड़े ते तज़ियत कई, मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई ऐं ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते सियासी समाजी अॻवान हाजी शहजाद मेमून, कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ शाह, म्यूनिसिपल कमेटी हाला चेयरमैन गुल मोहम्मद पंवर, SHO हाला ठारू खान भट्टी समेत ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमीलुल ज़मा खे शहजादा सैयद अली बख्श शाह नाज़ लतीफ़ी जिन बेटाई जो तंबूरो ऐं PP अॻवान सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी बरण जो लाकेट सुकड़ी ॾिनी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।